ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। लाड़काणे खां जावेद पीरज़ादी जी रिपोर्ट मुताबिक़ कंबर शहदादपुर ज़िले जे तालके वारह जे ॻोठ वरंद सोलंगी में प्राइमरी स्कूल जे शागिर्दनि पंहिंजो गोसलू उस्तादनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते ॻोठ जे रहवासियुनि अज़ीम सोलंगी, नवीद सोलंगी, जावेद सोलंगी, करमल्ला सोलंगी, अताउल्ला सोलंगी ऐं स्कूल जे शागिर्दनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे स्कूल जा उस्ताद गोसलू मास्तर आहिनि, स्कूल में नथा अचनि, जंहिं करे असांजी तालीम तबाह थी रही आहे। एतिरे क़दुरु जो स्कूल जो हिकु उस्ताद दीदार सोलंगी दुकान खोले छॾियो आहे, जिते स्कूल जे शागिर्दनि खे हथ सां फुरे थो। उन मौक़े ते मुतासिरा शागिर्दनि वधीक चयो त असांजे स्कूल में फर्नीचर ऐं किताब ग़ाइब आहिनि। शागिर्द मुतालबो कंदे तालीम जे सूबाई वज़ीर सिंध सरदार अली शाह ऐं असिस्टेंट डायरेक्टर एजुकेशन लाड़काणो डीओ कंबर शहदाद कोट एसडीओ एजुकेशन तालका वारह ऐं ॿियनि खां अपील कई त असांजी तालीम बचाई वञे, न त ॿी सूरत में असीं स्कूल जा शागिर्द मजबूर थी करे रोड बंदि करे सख़्तु एहतजाज कंदासीं।